अस्सलाम वालेकुम। अॼु आहे थर्सडे 22 जुलाई। कंहिं कमेंट बि कयो त मां अक्सर विसरी थी वञा। यकीन कयो मां वाकई विसरी थी वञा, मूंखे हिसाबु किताबु यादि ई नथो रहे। ऐं तक़रीबन 10:30 थिया आहिनि। अॼुकल्ह मुंहिंजी अयाशी आहे छो त सुराण जी मोकलूं आहिनि, इन करे मां ॾाढो फजर जी निमाज़ पढ़ी पोइ मां वराए सुम्ही पवंदी आहियां। ऐं बसि कुझु ॾींहंनि में मुंहिंजो इहो सुखु फिटण वारो आहे, छो त स्कूल खुलंदो उहा हली वेंदी सवेर, त पोइ मूंखे उथणो पवंदो आहे, जाॻणो पवंदो आहे। ज़ाहिर आहे माई ईंदी आहे, खीर वारो ईंदो आहे, कचिरो वठणु ईंदो आहे छोकिरो, खोड़ सारा कम हूंदा आहिनि, त पोइ मुंहिंजो सुम्हण जो जेको आहे सिलसिलो उहो ख़तमु थी वेंदो आहे। ऐं अॼु सोचियमि त कल्ह तव्हां सां कचहरी कोन कई, त हिन महिल जेको आहे स्टार्टिंग कयूं था अॼु जे व्लॉग जी, गपशप सां ॻाल्हियुनि सां। ईद जो प्यारो ॾींहुं गुज़री वियो। ऐं ईद जो मज़ो तॾहिं हूंदो जॾहिं असां पाण नंढड़ा हूंदा हुआसीं, तॾहिं मज़ो हूंदो, ईद एक्साइटमेंट हूंदी ॾाढी। ऐं या वरी ईद जो मज़ो तॾहिं हूंदो हो जॾहिं मुंहिंजा ॿार नंढड़ा हूंदा हुआ। उन्हनि जूं तयारियूं, उन्हनि जा कपिड़ा, जूता, शयूं, ऐं जेको आहे जेसिताईं सभु गॾु हुया हिकु घर में, मूंसां गॾु पिया रहनि, मुंहिंजो हस्बैंड बि हो, त मां ईद जी ख़रीदारी ईअं कंदी हुयमि जो जेको बि ईद जो सौदो ईंदो हो स्पेशल, उहो उन हिसाब सां ईंदो हो त भई ईद जा 3 ॾींहं, चाहे उहा रमज़ान वारी ईद हुजे या हीअ कुर्बानी वारी ईद हुजे, त ईद जा 3 ॾींहं सभिनी ॿारनि जे पसंदि जो खाधो पचंदो हो। उन्हनि जूं फरमाइशी डिशिस कहिड़ियूं कहिड़ियूं ठहंदियूं, उन हिसाब सां मां उहा ख़रीदारी ग्रॉसरी जी करे छॾींदी हुयमि। ऐं कपिड़ा भई पहिरें ॾींहुं छा पाईंदा, ॿिए ॾींहुं छा पाईंदा, छोकिरियुनि जी मैचिंग जेका हूंदी, नंढी नंढी चूड़ियूं, मेहंदियूं, क्लिप्स, ज्वैलरी, त अजीब हिकिड़ो मज़ो हूंदो। हाणे असां ॿई ॼणियूं आहियूं घर में, सभु बाक़ी ॿार वञी पंहिंजे पंहिंजे घरनि में सुखिया थिया, अलाह उन्हनि खे आबाद रखे हमेशह। ऐं मुंहिंजो हस्बैंड वञी आरामी थियो हमेशह जे लाइ, अलाह उनखे बि सुखियो रखे जिते आहे। मां ऐं सुराण आहियूं घर में, त पोइ असांखां पंहिंजे लाइ एॾो ख़फ़ो न पुॼंदो आहे। अजीब मज़ो हूंदो हो ईद राति जो। पिस्ता बादाम भिॼाईंदा हुआसीं, छुहारा भिॼाईंदा हुआसीं, बसर कटे रखंदा हुआसीं, चांवर साफ़ु कंदा हुआसीं। घर जी डेकोरेशन जो मूंखे क्रेज़ हूंदो हो ॾाढो। हाणे अञा सफ़ा घटिजी वियो आहे। त सो बसि हाणे हाल इहो आहे त नए कपिड़े बदल कर जाऊं कहाँ और बाल बनाऊं किसके लिए। सो बसि पंहिंजी दिलि ख़ुशि करण लाइ या पाण खे मसरूफ़ रखण लाइ मां इहो थोरो घणो कंदी रहंदी आहियां, जेको तव्हां ॾिसो था। असांजी कुर्बानी जॾहिं बि ज़िंदगीअ में असां कई आहे, त असां पंहिंजे घर में कॾहिं बि कोन कई आहे, त हमेशह जेको आहे ॻोठु कंदा आहियूं, या कॾहिं त पैसा मोकिले छॾींदा हुआसीं, कॾहिं पाण बि वेंदा हुआसीं, त उते ई वंडे विराए गोश्त ईद ॾींहुं जेको पचायोसीं, खाधोसीं, खारायोसीं, बाक़ी सभु विराए छॾींदासीं। अल्हम्दुलिल्लाह असां ज़िंदगीअ में कॾहिं फ्रीज़र भरे न रखियो आहे। हाणे हिते बि कल्ह ओड़े पाड़े मां जेको गोश्त आयो, त उहे हिसा ठाहे धोई पोइ रखियमि, बसि काफ़ी आहे, 2 हफ़्ता खनि जेको आहे उन में मां ख़तमु करे छॾींदमि। ऐं सुगन चयो त अॼु ईंदी, त अॼु कोन थी अचे। कल्ह वारे व्लॉग में मां चयो त अॼु वारो व्लॉग इंट्रस्टिंग हूंदो, त मां इन करे पई चवां त सुगन ईंदी, घर में रौनक थी वेंदी आहे, हेठि मथे गोड़ थी वेंदो आहे अजीब हिकिड़ो। ऐं जीअं हुन मथे कमिरो आहे, अचे रहंदी आहे, लह चढ़ हेठि मथे, उतां सॾु कंदी, ॻाल्हाईंदी ईंदी आहे, ऐं माशाल्लाह मैरिड आहे, जंप खाईंदी, ॾाकण मां लहंदी ईंदी आहे, हिकिड़ी रौनक अची वेंदी आहे घर में। हाणे सो अॼु उहा कोन थी अचे, उहा इनशाला सुभाणे ईंदी। तारिक आयो कल्ह, पोएं दफ़े बि मूंखे सख़्ती सां मना थो करे, अमी मां मूंखे तव्हांजी वीडियोज़ बनाए अचिणो, चए थो अगरि मूंखे व्लॉगिंग करण जो शौक़ु हुजे हा त मां पाण न कयां। सो हिकिड़े दफ़े पहिरियों बि मां शेयर कयो, असां मंझंदि जो कचहरी पिया कयूं, त मां सिर्फ़ु हुनजा थोरा गोॾा ऐं पेर भरिया हुआ, त मूं चयो ॾिसण वारनि खे ईअं लॻंदो हूंदो त शायदि मां ईअं ई चवां थी त तारिक आयो। सो इन दफ़े हुन जा मां पेर बि कोन भरिया, मूं चयो ठीकु आहे। सो अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजा बच्चा ख़ुशि हुजनि, आबाद हुजनि जिते बि हुजनि। ऐं उनखां अलावा जेको आहे, कंहिं इहो कमेंट कयो त तव्हां पंहिंजे घर में अकेली ईद था कयो, तव्हांजा ॿार ॿिए हंधि ईद था कनि। मां इहो पहिरियों बि चई चुकी आहियां त मुंहिंजो वॾो पुटु जेको आहे, अली महराण नालो अथसि, उहो राजिया ऐं हादिया जो जेको पीउ आहे, उहो मुंहिंजी अम्मा सां ॾाढो अटैच्ड आहे, छो त हुनखे नंढे हूंदे अम्मा पालियो हो, त उहो ओसि ताईं आयो। ईद जे मोकलूं बि थोरियूं आहिनि, त हुन चयो त अगरि मां हैदराबाद ऐं कराची ईंदुमि, छो त मुंहिंजी जेका नुंहुं हैदराबाद जी आहे ऐं असांजो घर हिते कराचीअ में आहे, त चवणु लॻो त पोइ मूंखे टाइम न आहे, एॾो मुंहिंजो सफ़रनि में ई टाइम गुज़री वेंदो। त इन करे अच्छा इस्लामाबाद में हुते अकेला थी वेंदा आहिनि, उते जेके बि हुननि जा दोस्त आहिनि या कुझु माइट बि आहिनि, त उहे सभु ईदनि ते पंहिंजे पंहिंजे ॻोठ हलिया था वञनि, त इन करे ई हुते चवंदो आहे मां ईद ॾींहुं उदास थींदो आहियां अकेलो, त इन करे ई अची वियो लाड़काणे।
उतां उन्हनि खे 12 कलाकनि जो सफ़र थो पए। सो मां चयमि त उहो अची विया त थोरो अॻियां मां बि वञा, त मां बचनि सां मिली अचां। सो ॾाढी ख़ुशि थियमि, उन्हनि सां मिलियमि, कुझु झलकियूं तव्हां सां बि शेयर कयमि। इहा वजह आहे। सो मूंखे पंहिंजे घर में ॾाढो मज़ो ईंदो आहे, माना सुकून हूंदो आहे न। मोस्टली ईद जो ॾींहुं असांजो सुम्ही सुम्ही गुज़रंदो आहे। सवेर खाधा पीता पचाए रधा पका करे सभिनीनि खे फ़ोनूं मैसेजिस करे ईद मुबारकूं ॾेई वठी पोइ उन खां पोइ वांदा हूंदा आहियूं हाणे छा कयूं। ऐं हिन वायरस जे करे त आकी बाकी एक्टिविटी बि ख़तमु थी वई, जो कंहिंखे अचिणो वञिणो हुजे त उहो बि कोई न आयो। मुंहिंजे भाउ जी फैमिली बि न आई, थी सघे थो उहे अॼु अचनि, त ईंदा त यकीननि तव्हां सां शेयर कंदमि। सो ॻाल्हि इहा ई आहे त को अचे वञे बि अथो, त हर को मुंहिंजी वीडियोज़ में अचण जे लाइ त तयारु न आहे न, हर को न चाहींदो आहे साम्हूं अचणु, त इहा ॻाल्हि आहे। सो अॼु जी इब्तिदा मां चयमि हिन कचहरीअ सां करे वठां। अॼुकल्ह हिकिड़ो अजीब दौरो पियल आहे, मूंखे दिलि थी चए रुॻो रिलियूं ठाहियां, रिलियूं सिबां मुंहिंजे अंदरि में किथे इहो हले थो। सोचां थी त ईद खां पहिरियों जेका मां रिली चाहियां पई त ठाहियां सिंपल, त उहा छो त कपिड़ो सजाए कोन मूं वटि एतिरो फैब्रिक आहे, तव्हां तसवुरु नथा करे सघो जेतिरो कपिड़ो मां वटि पियो आहे। मां दीवाना वार कपिड़ो वठंदी आहियां हर दफ़े, त उन्हनि खे जेको आहे यूटिलाइज़ करिणो आहे। हाणे अजायो कबट भरियो पियो आहे, ऐं 2-3 घर आहिनि मुंहिंजे ॿारनि जा बि, मुंहिंजो पंहिंजो बि घरु आहे। मां पंहिंजूं पुराणियूं रिलियूं ॾिसी ॾिसी बोर थी वई आहियां। सो हाणे मां एॾियूं महिनत वारियूं या एॾियूं मुश्किल डिज़ाइन वारियूं न ठाहींदमि। स्टार्ट जंहिं रिलीअ सां मां करणु चाहियां थी उहा बिल्कुलु सिंपल चोकड़ी चवंदा आहियूं स्क्वायर, ठीकु आहे, चौरस टुकड़ियुनि जी हिकिड़ी सिंपल रिली ठाहींदमि, त जीअं बसि कपिड़ो सजायो थी वञे ऐं हिकिड़ी शइ बि ठही पए जेका लाज़मी इस्तेमालु थींदी आहे। ऐं खटुनि ते तव्हां ॾिसंदा आहियो, खटुनि ते त इलाही रिलियूं खपंदियूं आहिनि, हिकिड़ी वेड़े पेरनि खां रखंदा आहियूं, ऐं पोइ मथां विछाईंदा आहियूं, हेठां बिटी करे रिली विछाईंदा आहियूं, मथां पाइण लाइ रिली खपंदी आहे। सिंधी माना रिलीअ खां सवाइ गुज़ारो न आहे, मुंहिंजो इहो ईमान आहे, मुंहिंजी पंहिंजी इहा हालति आहे। सो बसि दिलि चयो तव्हां सां कचहरी कयां। कल्ह बि ॾाढी थकिजी पई हुअमि, कुझु ॻाल्हाइण लाइ बि न हो, कुझु शेयर करण लाइ न हो, छा ॻाल्हाए माण्हू, छा ॾेखारे। घर जेकी नंढियूं झलकियूं तव्हां सां शेयर कंदी आई आहियां रोज़ानो। सो जॾहिं खां मां हीअ व्लॉगिंग शुरू कई आहे, या मां पंहिंजो यूट्यूब चैनल शुरू कयो आहे, मां कमु ॾाढो घटि कयो आहे। माना क्राफ्ट एंड डेकोरेशन ऐं गार्डनिंग तमामु थोरो कमु कयो आहे। न त इन खां पहिरियों मां ज़िंदगीअ में, मां हमेशह चवंदी आहियां मां 3 माण्हुनि जो कमु कयो आहे, त उन खां पहिरियों जेकॾहिं मुंहिंजो चैनल हुजे हा त मां वटि शेयर करण लाइ घणो कुझु हुजे हा। सो हाणे बि अल्हम्दुलिल्लाह वक़्तु विञाइणु, वेही रहणु या पाण खे नाकारा करे छॾणु, इहो मुंहिंजी तबियत में, मुंहिंजे मिज़ाज में शामिलु कोन्हे। मसरूफ़ रहिजे, कुझु न कुझु कंदो रहिजे। ऐं हिन महिल ताईं मां जेको आहे ॾाढी निंड करे उथियमि, उन खां पोइ मां बिस्किट ऐं चांहि सां सिर्फ़ु गुज़ारो कयो आहे। हाणे मूंखे लॻी आहे बुख। सो कल्ह वारी बिरयानी पई आहे मज़ेदार, हिकु त मटन मुंहिंजो फेवरेट, ॿियो ईद जी बिरयानी स्पेशल हूंदी आहे, चांवर स्पेशल, ऐं पिस्ता बादाम ऐं किशमिश, त वाह वाह मज़ो अची वेंदो आहे, रिच फूड। इन करे ईद खां 2 ॾींहं पहिरियों असां इहो दाल खिचड़ी भिंडियूं करेला इहे पिया खाऊं। ऐं हाणे बि अञा ताईं मां करेला थोरा फ्रीज़ करे रखिया आहिनि, मां करेला गोश्त पचाईंदमि, उहा मुंहिंजी रेसिपी शेयर बि न आहे थियल, जॾहिं बि ठाहींदमि त उहा यकीननि तव्हां सां शेयर कंदमि। सो इहो हाल हवाल। हाणे हिन महिल वञी मां इहो थींदो मुंहिंजो ब्रंच, लंच बि थी वेंदो, नाश्तो बि थी वेंदो, त मां वञी बिरयानी गरम करे थोरी खाईंदमि, इंजॉय कंदमि। उन खां पोइ छा कंदमि इनशाला उहो तव्हां सां शेयर कंदमि। सो अॼु जी असांजी इब्तिदा आहे व्लॉग जी हिन कचहरीअ सां। नाश्तो मां करे वरितो, हिते खीर बि कढ़ी वियो आहे, ऐं राति जो मां हे बॉइल करे छॾियो हुअमि, वॾियूं वॾियूं हॾियूं हुयूं, ऐं उन्हनि में कुझु गोश्त बि लॻियल हो, त ज़ाहिर मां उन्हनि खे फ्रीज़ न पई करणु चाहियां, सो हे मां बॉइल कयो हो, ठरी वियो आहे। हिन महिल मां हिन जी यखनी बि छाणींदमि, ऐं जेको प्रॉपर गोश्त अगरि हिननि हॾियुनि ते कुझु लॻियल आहे त उहो बि मां अलॻि करे वठंदमि। मां जेको कॾहिं बि वॾा वॾा हॾा जेके आहिनि गोश्त हिसे में रखी न छॾींदी आहियां, मां बॉइल करे उन्हनि जी यखनी कढंदी आहियां, ऐं मां हीअ छाणे छॾी आहे यखनी, हीअ फ्रीज़ थींदी। ऐं हिन जे मथां हिकिड़ो जेको फैट जो लेयर ईंदो, जेको चर्बीअ जो तहु ॼमंदो, उहो सॼो जो सॼो मां यूज़ न कंदी आहियां, छो त उहो इलाही हैवी हूंदो आहे, त मां उन मां घणो हिसो कढी छॾींदी आहियां, बसि थोरो हिसो उन फैट जो मां हिन में रहणु ॾींदसि। ऐं मां छा विझी बॉइल कयो आहे हिन खे, थूम जूं साबित ॻड़ियूं, उन्हनि खे बसि कट हणंदी आहियां, ऐं 2-3 लौंग, दालचीनी ऐं वॾो फोटो ऐं लूणु चपटी, इहो विझी मां हिन खे बॉइल कंदी आहियां। हिन मां जेको साफ़ु सुथिरो गोश्त निकिरंदो ऐं जेका बि कम जी शइ हूंदी उहा मां कढी हिन यखनीअ में ई शामिलु करे छॾींदमि। ऐं हिन यखनीअ जो थींदो छा, हिन में तव्हां चणनि जो पुलाउ पचाए सघो था, पटाटनि जो पुलाउ पचाए सघो था, चणनि जी दाल ठाहे सघो था, या कंहिं बि क़िस्म जी दाल या सब्ज़ी, अगरि उन में हीअ यखनी ऐं इहो बचियल गोश्त इस्तेमालु थींदो त उहा हिकिड़ी
त ज़बरदस्त डिश थींदी। स्पेशली मां हिन में पुलाई पचाईंदी आहियां पटाटनि जो या चणनि जो, त इहो हिकिड़ो ज़्यान न सम्झो वञे। ऐं मूंखे त कंहिं पंहिंजी स्कूल हिकिड़ी टीचर इहा टिप बि ॾिनी त जेकॾहिं हिन यखनीअ में न हॾनि सां गॾु चणनि जी दाल बॉइल कजे ऐं पोइ हुन जा कबाब ठाहिजनि ऐं हीअ हुन में ड्राई करे छॾिजे यखनी, उहो हुनजो आइडिया हुयो। मां कॾहिं हुन ते तजुर्बो कयो न आहे, पर थी सघे हुनजो तजुर्बो हुयो त उहो ॾाढो तारीफ़ पई करे त सुठी ॻाल्हि आहे। सो हीअ मुंहिंजी यखनी ते रेडी आहे। हाणे मां हिनजो गोश्त ऐं जेके बि हिन मां कम जी शइ निकिरंदी उहा अलॻि करे हिन यखनीअ में शामिलु करे छॾींदमि। त मां सोचियो इहा टिप तव्हांखे बि ॾेई छॾियां। इलाही घरनि में ईअं थींदो हूंदो, पर थी सघे थो त कंहिंजे लाइ इहा ॻाल्हि नई हुजे या कंहिंजे लाइ इहो हिकिड़ो आइडिया हुजे या हिकिड़ी टिप हुजे, त इन करे मूंखे लॻो त शेयर करणु घुरिजे। तक़रीबन मुनो हिकु थियो आहे, मुंहिंजी हिते कटिंग जो सिलसिलो जारी आहे ऐं हीअ 2 कलर्स मां कटे वई आहियां, ॿिया अञा हिते पिया आहिनि। ऐं हाणे जेको आहे मुंहिंजे भाउ जो फ़ोन आयो त असां लंच ते हिते ईंदा। सो हाणे मां वेंदमि लंच ठाहिणु ऐं ॾिसां थी त इहो 2-2:30 बजे ताईं उहो ईंदा त तेसि ताईं मां छा थी ठाहे सघां। सो हिन महिल मां वञा थी किचन में ऐं हीअ कमु हिते मुंहिंजो ईअं ई पियो हूंदो, शयूं हिते ई पियूं हूंदियूं, त मोटी अचे मां जंहिंमहिल बि वरी कंटिन्यू कंदमि त हितां ई कंटिन्यू कंदसि। सो असां अची विया आहियूं किचन में 2 ॼणियूं। हिते मां कस्टर्ड थी ठाहियां, खीर में खंडु ऐं सयूं विझी मां हिते रंगीन सयूं बॉइल करण लाइ रखियो आहे ऐं सूफ़ कटे रखिया आहिनि हिते बिल्कुलु सन्हा छिले ऐं कटे। उन सां गॾु हीअ किशमिश हुई, किशमिश मां वटि हुई थुल्ही ड्राख, त पोइ मां हिन जा 2 अध करे हिननि मां ॿिज कढी छॾिया आहिनि, छो त ॿिज पोइ ॾाढो तंग करे आहे। हिन में खीर पियो आहे, हिते कस्टर्ड हिते थोरो विझाए रखियो अथमि। इहो मिठो ठाहींदमि त जीअं पहिरियों इहो थी ठाहियां त जीअं इहो जल्दी सां ठही वञे त थधो बि थिए। हिते सुराण जेको आहे बसर थी कटे ऐं छा पचाइणो आहे हिन बसरनि जो छा करिणो आहे। मां हीअ चिकन कढी रखियो आहे हिते, छो त चिकन ई जल्दी पचंदो, गोश्त पियो आहे पर हाणे उहो हेॾी तकड़ में नथो पची सघे, त चिकन ईअं नॉर्मल पाणी में विधो अथमि त जीअं जल्दी हे डिफ्रॉस्ट थी वञे। त मां हिन जो जेको आहे कोरमो पचाईंदसि। छा मां ॿुधाए छॾियो आहे त महिमान था अचनि, इहो मां पहिरियों वीडियो जो टुकड़ो ठाहे छॾिया। सुराण मूंखे चए थी इहो त ॿुधाए न त महिमान था अचनि त तव्हां इहो छो था कयो। सो देॻड़ी हिते असांजी रेडी आहे कोरमे जे लाइ, बसर कटिजे थो ऐं मां हलां थी पंहिंजे स्वीट डिश ॾांहुं। स्वीट डिश बि तकड़ वारी थी ठाहियां, छो त जेकॾहिं थोरो मुंहिंजो भाउ सवेर ॿुधाए छॾिया त कुझु ॿियो ठाहियां, पर हाणे मां अहिड़ियूं शयूं पचाईंदमि जेके थोरी जल्दी में पचनि। हालांकि ईद जो ॿियो ॾींहुं आहे, क़ुर्बानी जी ईद जो, ऐं गोश्त बि मौजूदु आहे, पर ज़ाहिर आहे त उहो टाइम वठंदो पचण में। इन करे मां चिकन जो कोरमो, हीअ स्वीट डिश, मसाले वारा चांवर ठाहींदमि, मानी पचाईंदमि ऐं ॿियो बि अलाए छा हूंदो, कबाब तरींदमि, रायतो। इहो असांजो थींदो लंच। सो इहो लंच कंप्लीट थींदो तॾहिं बि तव्हां सां मां शेयर कंदमि। त हाणे असां पंहिंजे हिन कम में मसरूफ़ आहियूं। इन विच में असां निमाज़ बि पढ़ी वठंदासीं त जीअं असांजो उहो कमु पंहिंजो टाइम ते थियलु हुजे। 1:15 तक़रीबन थी वियो आहे। मां वीडियो करणु बिल्कुलु ई विसरी वियमि। सो हिते हाणे जेको आहे असां मानी तानी खाई छॾी आहे, लंच करे छॾियो आहे ऐं सुराण जेको आहे थांव ते ख़ाली करे जेको बि बचियलु खाधो आहे। ज़ाहिर अॼु मासी न ईंदी, असांखे पाण खे धोइणा आहिनि, त इहा सूरत हाल आहे। सो मूंखां बिल्कुलु ई ज़हन मां निकिरी वियो त मां वीडियो भरे वठां। और तेसि ताईं असां जेको आहे थोरो पंहिंजो व्लॉग जो पेट भरियो। हीअ असांजी हीरोइन अॼु घर आई आहे असांजे। रावल मुंहुं ॾेखार, चहिरा कराओ। हे मुंहिंजो भाइटो आहे। सो ऐं मुंहिंजो भाउ गाॾी में वेठो आहे। गाड़ी थोड़ी मेरी है, गाड़ी मेरी जो खैर आहे। साफ हो गया है क्या? ऐं मां पंहिंजे प्लांट्स खे पाणी ॾियां। हाणे मां सोचियो त बारिशूं थियनि थियूं, पर अॼु बारिश न थी आहे। हा सिधो कयांसि थी, हाणे वञा थी। हाँ पाणी ज़मीन में पाड़ हणी वेंदी पाण ई। पाणी ॾियणो आहे हिननि खे ऐं मां इहो खॾो खोटे पोइ हिन में कूंडी विझंदमि त जीअं बीह रहे। मुंहिंजो भाइटो ॾिठो अथई कूंडी किरी पई आहे, सिधी थो करे। पत धोई बि न टाइम थियो 7:15। महिमाननि जे वञण खां पोइ थोरी देरि रेस्ट कयो ऐं पोइ 3 पहिरीं जी निमाज़ पढ़ी ऐं उनखां पोइ मां वापसि कटिंग शुरू करे छॾी। सो ही जेके बि मूं वटि कलर्स ऐं प्रिंट्स हुया सभिनीनि जी मां तक़रीबन कटिंग करे छॾी आहे हर कलर मां। ऐं कुझु पीसिस अञा बचाया आहिनि, सिबणु शुरू कंदमि त पोइ जीअं जीअं ज़रूरत पवंदी त उअं कटिंग कंदमि। हे नंढा नंढा पीसिस मां ज़रूरु रखंदी आहियां, छो त कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त हिकिड़ी पूरी रो मां को हिकिड़ो पीस खुटंदो आहे
ऐं उहो न बचंदो आहे त पोइ ॻंढि करे जोड़ विझी तॾहिं मां उनखे पूरो करे छॾींदी आहियां। सो ही अॼु में त कोन सिबजंदी, काफ़ी हाणे टाइम थी वियो आहे। राति जी मानी मूंखे पचाइणी न आहे छो त मंझंदि वारो खाधो काफ़ी सारो पियो आहे। ऐं हिन में अञा मां सोचां थी त को हिकिड़ो येलो जो कोई शेड ऐड कयां, उहो मूंखे खुटल थो लॻे, उहो हिन में इनशाला मां विझंदमि। सो हाणे वेंदमि विझंदमि, निमाज़ पढ़ंदमि, छो त हीअ सॼी कटिंग मां तक़रीबन पखो बंदि करे पोइ कई आहे, त हाणे हिन महिल जेको आहे विझणु ज़रूरी आहे। सो वञा थी हाणे। ऐं कचहरी नथा कयूं असां वधीक, छो त कचहरी शुरू में करे चुका आहियूं ऐं सुभाणे व्लॉग न हूंदो इंशाअल्लाह। सुभाणे जेको आहे लाइव हूंदो असांजो सेशन। 3 बजे चेक कजो, ईद जे करे लाइट न थी वञे, 3 बजे ॾिसी वठिजो। अगरि 3 बजे लाइट न हूंदी त मां 3 बजे अची वेंदमि, न त 3 बजे खां पोइ कहिड़ी बि महिल, ठीकु आहे। सो ख़ुशि जो आबाद हुजो, मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं अथव, इलाही सारो प्यार, ऐं इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे लाइव सेशन में मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह वाही।